पन्नू आकिल मां ख़बर ईंदा हलूं त सुल्तानपुर भरिसां कैंट थाणे जी हद ॻोठ बादू खान शहर में पुराणे ज़मीनी तकरार तां शहर बिरादरी जी ॿिनि धुरनि में जेड़ो फायरिंग 2 ॼणा क़तल थी विया, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा हिदायतुल्ला पुट मीर मोहम्मद शहर ऐं आबिद अली पुट अता मोहम्मद शहर क़तल थी विया ऐं 3 ॼणा अता मोहम्मद शहर, मोहम्मद उमर शहर ऐं गुल शहर सख़्त ज़ख़्मी थी पिया। वाक़े जो इतला मिलण ते सुल्तानपुर कैंट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ पन्नू आकिल ऐं रोहड़ी इस्पतालुनि में पहुचायो। खूनी जेड़े ते कंट्रोल करण लाइ सुल्तानपुर कैंट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कंट्रोल संभाले वरतो, जॾहिं त फायरिंग करे फरार थींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सुल्तानपुर सांगी ऐं दबर थाणनि जी हद में नाकाबंदी कई वई ऐं वॾी तइदाद में ॻोठाणा कमंद जे 20 एकड़ बीठल फसुल में लथल आहिनि। ओचितो पेश आयल खूनी वाक़े में फायरिंग बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हरास छाइजी वियो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते सुल्तानपुर कैंट पुलिस ॿुधायो त वाक़ियो पुराणी ज़मीनी तकरार तां पेश आयो आहे। कैंट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कंट्रोल करे वरतो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।